फिरोज अली नारे जो कोटड़ी साइड एरिया वसवारन की अपील ही हमरा नाले इरशाद अली अब्बासी वेठियल मुस्लिम टाउन कोटड़ी जंहिंजो ॿई टंगूं कटियल आहिनि माज़ूर आहे पिनी गुज़र सफ़र कंदो आहे। संदसि जो चवण आहे त हिन काठ वारी नंढड़ी गाॾी ते हलण फिरण ॾाढो ॾुखियो आहे। हिन लाचार ऐं मजबूर इंसान जी वस वारनि खे अपील आहे त को ख़ुदा तरस इंसान पंहिंजे रब जी रज़ा ख़ातिर माज़ूरनि वारी साइकिल वठी ॾिए त जीअं आउं आसानी सां हली फिरी सघां। चयाईं त ॾाढो मुश्किल ऐं तकलीफ़ुनि वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहियां। माज़ूरनि वारी साइकिल वठण जी वसियत न आहे, उन करे जेको बि ख़ुदा जो प्यारो बानो साइकिल वठी ॾींदो सॼी ज़िंदगी उन जे लाइ उन जे अहलो अयाल जे लाइ दुआगो रहंदुसि। आउं वस वारनि खे अपील थो करियां त पंहिंजी ख़ैर पात लाइ मां जे मुमकिन ऐं मुनासिब हुजे त हिन मिस्कीन शख़्स खे साइकिल वठी ॾियो। यकीनन हिन जूं दुआऊं अव्हां ऐं असां जे लाइ बि ज़िंदगी में आसानी पैदा कंदियूं, छाकाणि त असां रब जी रज़ा ख़ातिर उन जे बाने जी ज़िंदगी में हलण फिरण जी आसानी जे लाइ पाण पतोड़ियूं पिया। रब पाक तमामु वॾो महिरबान ऐं कारसाज़ आहे। आमीन।